अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन नंबर 384 ऐं 385। सेक्शन नंबर 384 चए थो भतेखोरी जी सज़ा। जेको बि भतेखोरी कंदो तंहिंखे ॿिन्ही क़िस्मनि मां कंहिं क़िस्म जी क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी, जंहिंजो अरसो 3 सालनि ताईं थी सघे थो, या ॾंड जी सज़ा या ॿई सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। सेक्शन नंबर 385 चए थो भतेखोरी करण लाइ कंहिं शख़्स खे नुक़सान जे डप में रखणु। जेको भतेखोरी लाइ कंहिं शख़्स खे नुक़सान पहुचाइण लाइ डप ॾियारे या अहिड़े डप ॾियारण जी कोशिश करे, तंहिंखे ॿिन्ही क़िस्मनि मां कंहिं क़िस्म जी क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी, जंहिंजो अरसो 2 सालनि ताईं थी सघे थो, या ॾंड जी सज़ा या ॿई सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। आमतौर ते पाण वटि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन पार्टी जे ज़ोर ते ऐं हथियारनि जे ज़ोर ते माण्हुनि खां भतो वठंदा आहिनि ऐं भते न ॾियण जी सूरत में उन्हनि खे मोतमार धमकियूं ॾींदा आहिनि, उन्हनि खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा आहिनि। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को माण्हू गिरफ़्तार थिए थो ऐं उन ते इहा ॻाल्हि साबित थिए थी त हिन माण्हू भतो वसूल कयो आहे या कंहिं शख़्स खे नुक़सानु पहुचाइण जे डप में रखी उन खां भतो वरितो आहे, त अहिड़े माण्हू खे 2 सालनि ताईं सज़ा थी सघे थी, या उनखे ॾंड जी सज़ा उन ते मढ़ी वेंदी ऐं उन सां गॾोगॾु उनखे क़ैद जी सज़ा बि ॾिनी वेंदी।